अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी हसन जी लतीफ़ जी अली मेरा बर साईं जी एम सैयद। दोस्तों आऊँ अवां जो पंहिंजो दोस्त सफ़ीला बलोच सिंध सभा ज़िले सखर जो सदर। अॼु हिन वीडियो करण जो को ख़ासि मक़सदु आहे। उहो मक़सदु इहो आहे त वक़्त जे ज़ालिमनि जाबिरनि हुकुमराननि सरदारनि पीरनि मीरनि भोतारनि ताईं इहो पैगाम पहुचाइणु त सिंध जा शागिर्द निंदड़का न आहिनि जो तव्हां उन्हनि खे चीचलाईंदव, तव्हां उन्हनि खे मारींदव, तव्हां उन्हनि खे रोडनि ते गेलींदव, तव्हां उन्हनि खे अरेस्ट कंदव, गिरफ़्तार कंदव, उन्हनि ते शीलिंगूं कंदव। सिंध जा शागिर्द एतिरा वयल कोन्हनि के, सिंध जा शागिर्द एतिरा निंदड़का कोन्हनि के। जेकॾहिं पंहिंजो हक़ घुरणु जेकॾहिं गुनाह हुआ त पोइ हा असां ॾोहारी सही। जेकॾहिं पंहिंजो हक़ घुरणु बग़ावत आहे त पोइ असां बाग़ी सही। जेकॾहिं पंहिंजो हक़ घुरणु जेकॾहिं काफ़री आहे कुफ़ुर आहे त पोइ हा असां काफ़र ई सही। जीअं त माड़ी एनर्जी गैस वारे वाक़े महिल जेके दोस्त असांजा शागिर्द भाउर असांजा उते एहतिजाज कयूं वेठा हुआ, उन्हनि जे मथां घोटकी जी पुलिस, ॾैरकी ऐं मीरपुर माथेलो जी पुलिस बिलाजवाज़ चढ़ाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। सिंध सभा ज़िले सदर जी हैसियत सां ऐं हिन ॻाल्हि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो ऐं इहो असां वाज़े पैगाम था ॾियूं हिन पाकिस्तान रियासत खे ऐं सिंध पुलिस खे, सिंध हुकूमत खे, सिंध जे वॾेरनि पीरनि मीरनि भोतारनि रईसनि नवाबनि सरदारनि खे त असां इहो ॿुधाइणु था चाहियूं त असांजा सिंधी निंदड़का न आहिनि, असांजा सिंध जा शागिर्द निंदड़का न आहिनि। तव्हां उन्हनि खे चीचलायो था, तव्हां उन्हनि खे रोडनि ते गेलो था। असां इहो ॿुधाइणु था चाहियूं त ईअं न थिए। तव्हां शागिर्दनि खे जेको आहे त एतिरो तंग था कयो। शागिर्दनि खे पंहिंजा हक़ ॾियो। शागिर्द जंहिं जेके मुतालबा खणी हुते वेठा आहिनि तव्हां उन्हनि जा मुतालबा मञियो। जेकॾहिं त ॿी सूरत में ईअं न थिए जो तव्हांखे बि बंगालियुनि वांगुरु गेलियो वञे। बांग्लादेश में जीअं थियो, नेपाल में थियो, जेको आहे त इंडोनेशिया में थियो, ईअं न थिए श्रीलंका वारो वाक़ियो हिते बर्पा थी वञे। बराए महिरबानी असां पोइ बि तव्हांखे इहो था चऊं त पंहिंजनि हरकतुनि खां बाज़ अचो ऐं असांजे शागिर्दनि जा मुतालबा मञियो। जेकॾहिं असांजे शागिर्दनि जा मुतालबा न मञींदव असां रोडनि ते निकिरंदासीं। असां कंहिं बि हद ताईं जेको आहे त वञी था सघूं। इन जे लाइ असां वरी बि तव्हांखे इहो चिताव था ॾियूं त बाबा पंहिंजनि हरकतुनि खां बाज़ अचो ऐं जेके बि शागिर्द गिरफ़्तार कया अथव इन्हनि खे आज़ादु कयो। असांजा जेके बि शागिर्द दोस्त गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि खे तव्हां फिलफोर आज़ादु कयो। ऐं ॿी नंबर ॻाल्हि त असांजा सहाफ़ी दोस्त बि जेके आहिनि त उहे गिरफ़्तार कया विया आहिनि। इन ॻाल्हि जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इहो हिन सिंध पुलिस खां असां इहो सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त बिलाजवाज़ गिरफ़्तार कयल शागिर्दनि सियासी समाजी कारकुननि जेके तव्हां गिरफ़्तार कया आहिनि ऐं जेके असांजा सहाफ़ी हज़रात तव्हां दोस्त असांजा गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि खे फिलफोर जेको आहे त आज़ादु कयो वञे। न त ॿी सूरत में पूरी सिंध में शागिर्द निकिरी पवंदव रोडनि ते, पोइ हिननि खे रोकण वारो कोई न आहे। ऐं पाण शागिर्द जी हैसियत सां इहो तव्हांखे चिताव थो ॾियां त पंहिंजनि हरकतुनि खां बाज़ अचो ऐं ईअं न थिए जो वरी तव्हांजे ॻिचनि में असांजा हथ पइजी वञनि, पोइ इहे हथु छॾाइणु जेको आहे त ॾाढो मुश्किल थी पवंदो।